नाज़रीन, शहीद बेनज़ीर आबाद बैरो टाइम से गड अवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकली अज असां शहीद बेनज़ीर आबाद बैरो टाउन में जी टाउन कमेटी बांधी टाउन कमेटी जाम साहब है उन के हवाले से उते जो फिल्टर प्लांट है जो रोड रस्ता या जो तरक्याती कम उन हवाले से असां उतां जे माण्हुनि सां उतां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त बांदी टाउन कमेटी जाम साहब टाउन कमेटी जो सालियाना करोड़ रुपया बजट हासिल करे थी पर उनके बावजूद उते कंहिं क़िस्म जो को बि माण्हुनि खे उहो रिलीफ न मिली सघियो आहे जेतोणीकि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकूमत के 17 साल लगातार थिया आहिनि 17 साल लगातार इक़्तिदार में आहे पर अॼु बि उतां जा माण्हू जेके आहिनि से उहो गटर वारो पाणी पीअनि था उतां बदबूदार पाणी पीअनि था तरक़ियाती कम मनपसंद इलाइक़नि में थियनि था जॾहिं त जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि जंहिंजूं कॉलोनियूं आहिनि उन्हनि में कंहिं बि क़िस्म जा तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि बांदीअ में जेको फिल्टर प्लांट आहे उहो जेतोणीकि तयारु त थी वियो आहे पर उहो फंक्शन न थियण जे करे उतां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि अॼु असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उतां जा माण्हू छा था चवनि इंतज़ामिया छा थी चवे। बांदी शहर में वापडा जो वॾो मसलो है बिजली जेका है उन तमाम घणी लोड शेडिंग है जेका 24 कलाकनि में 17 खां 18 कलाक शहरियनि खे जेको लोड शेडिंग जो इंतज़ारु करिणो थो पए 4 खां 5 कलाक मुर्गे बिजली अचे थी उन करे कारोबारी बिज़नेसमैन तमामु परेशान आहिनि 40 खां 45 खां 50 सेंटीग्रेड बिजली गर्मी आहे उन जे करे शहरियनि खे साफ़ पाणी पीअण जी सहूलियत कोन्हे को पाणी जेको अचे थो सो किचिरे वारो किन मिक्स पाणी थो अचे फिल्टर प्लांट आहे बांदी में लॻल उहो बि नाकारा बणियल आहे उनखे बि बहाल कयो वञे त जीअं शहरनि खे उनजो लाभ मिले तंहिंखां पोइ गैस बिल्कुलु न आहे शहर में जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में लो प्रेशर आहे गैस कोन्हे को रित पचा जे लाइ बि तमामु शहरनि खे तकलीफ़ आहे उन जे लाइ मां आला अमलदारनि खे गुज़ारिश कंदुसि बांदी जा जेके बि आवाम जा मसइला आहिनि उहे मसइला हल कया वञनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हुकूमत सिंध हुकूमत जे तरफ़ां कुझु साल पहिरियां आर ओ प्लांट लॻायो वियो बांदी में जेको गुज़िरियल कुझु सालनि खां ख़राबु पियल आहे जंहिंजे करे पाणी जूं बीमारियुनि जे करे अस्पतालुनि में जेको आहे सो रश थी वई आहे जंहिंजे करे कारी साई ॿियूं बीमारियूं पखिड़िजण लॻियूं आहिनि असां आला अमलदारनि खे इहा अपील था कयूं त आर ओ प्लांट खे बहाल कयो वञे उनखे ठाहियो वञे। साईं अॻे जेको आहे सो टेन्योर में फिल्टर प्लांट लॻो हुयो जेको रईस मुज़फ़र ख़ान जो क्वेश्चन था थियो उन खां पोइ हाणे जो जेको चेयरमैन आहे ऐं ग्रुप जेको आहे उन्हनि इन खे बिल्कुलु नाक़स करे ख़तमु करे छॾियो आहे हाणे हीअ जेको सॼो शहर इहो पाणी पीअंदो हुयो फिल्टर प्लांट जो उहो कई टाइम खां वठी इलाही सालनि खां वठी ख़राबु बंदि असांजो ही भॻल आहे ॾाढो ख़राबु रोड आहे ऐं गाॾियूं असां अचूं था पंचर थो थिए कंहिंजो रिम टेढ़ो थो थिए रोड ते खॿा खुॾा आहिनि ॾाढा झाका आहिनि रोड ठाहिनि था त हुन में मटीरियल अहिड़ो था आणनि जो रोड साल ॾेढ हले थो वरी ख़राबु ही रोड असांजो माना ॾाढी तकलीफ़ आहे असांखे ही तक़रीबन साईं असां जीअं ॾिठो आहे त ईअं भॻल ई आहे तक़रीबन 5-6 साल थिया आहिनि असांखे हिन रोड सां ईंदे असां जीअं ॾिठो आहे ईअं भॻल ई आहे असांजो मुतालो इहो आहे गवर्नमेंट खे त हीअ रोड ठाहियो वञे असांखे ॾाढी तकलीफ़ आहे जेको आहे सो बांदी खां माखण ताईं रोड जेको आहे ज़बून आला 35 सालनि खां वठी हीअ रोड न ठही सघियो आहे MP ओ शहीद रहीम जमाली जे 1998 में रोड ठाहियो उन खां पोइ माना को बि हिन ते कमु न थी सघियो आहे हाणे टेंडर थियो साल ॾेढ पहिरियों बैनर बोर्ड बणी आहिनि उनखे साल खनि थियो आहे टेंडर थियो आहे रुॻो माप वाप करिया आहिनि बाक़ी माना हिते जेको सफ़र करणु ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे मिंट जो सफ़र कलाक में थिए थो वरी तकलीफ़ आहे ऐं हीअ रोड जेको आहे वॾो माना पुराणो रोड आहे माना तक़रीबन हज़ारे ॻोठनि खे मुख़्तलिफ़ शहरनि सां मिलाए थो हीअ तक जेको आहे असांजो सदर आसिफ ज़रदारी जो आहे ऐं MP हज़रा पेछियो जो तक आहे हिते माना हितां उन्हनि वोट वठी खटियो आहे पंहिंजे तक जो जेको आहे जेको लिंक रोड आहे जेको धीअ पंजड़ छा जे पेट मां गुज़रे थो उहो रोड तव्हां ज़बून हाल बणिजी वियो आहे माना का बि सहूलियत न आहे रोड आहे माखंड जेको तमामु सहूलियतुनि खां ख़तमु थियल आहे ऐं हिन रोड ते 6 ॻोठ आहिनि ॻोठ फिरी खान जमाली चइजे रईस अशरफ आबाद चइजे या इन सां गॾु कई ॿिया शहर बि रलजनि था जेके असांखे हिन रोड ते वॾी तकलीफ़ूं ॾिसणियूं पवनि थियूं ऐं गाॾियुनि जा टायर ख़तमु थी थिया रोड जा पथर निकिता पिया उन जे बाद असां अपील था कयूं त हिन रोड ते जेको आहे त असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि रोड असांखे एतिरो टाइम थी वियो आहे जो ही रोड ठहियो ई न आहे ऐं रहीम बख्श जे दौर में हिकु टाइम ठहियो ऐं उन खां पोइ ही रोड ठहियो ई न आहे उन जे हिसाब सां असांखे हिन रोड जे
महिरबानी करे आला क़यादत जेकी आहे असांखे रोड तमीर कराए ॾे। मरीज़नि जी अच वञ या को ॿियो को तकलीफ़ूं राति जे टाइम ते जा एॾो वॾो गाॾियुनि सां वॾो हशर लॻो पिया, बाक़ाइदे हिते पथर निकिता पिया आहिनि चूबुनि सां जेको गाॾियुनि खे नुक़सान आहिनि। असांजो ही रोड बांदी खां माखण ताईं ज़ुबून हालत में आहे। केतिरा ई दफ़ा हिन जी मरमत मंज़ूर थी आई हूंदी, शायदि जो माफ़ू करे था वञनि, पर अॼु ॾींहुं ताईं कमु न थियो आहे। हज़ारनि लखनि माण्हुनि खे तकलीफ़ आहे। माखण ताईं अवाम पबजे ताईं अवाम खे तकलीफ़ आहे, त ॾाढी तकलीफ़ आहे। असांखे महिरबानी करे असां हमदर्दाना अपील था कयूं पीपुल्स पार्टी खे ऐं गवर्नमेंट खे ही रोड असांखे ठाराए ॾिनो वञे जीअं अवाम जी। हिन रोड सां साईं दौलतपुर ताईं ही रोड वञे थो, दौलतपुर ताईं, ऐं परियां पोइ काज़ी अहमद मेन रोड आहे ऐं विच में केतिरी आबादी आहे, सभिनी खे तकलीफ़ आहे। का हिकिड़े का क़ौम खे हिकिड़ी का ज़ात खे न, का हिकिड़े जो मक़सदु न आहे हिते हिन में, पर हिते अवाम खे वॾी तकलीफ़ आहे साईं। केतिरे वक़्त खां वठी ही शहीद रहीम बख़्श जमाली जे वक़्त में ठहियो रोड, उन खां पोइ हिनजी काथई का मरमत बि न थी आहे। अॼु ॾींहुं ताईं रहियो पियो आहे त रहियो पियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे, असांजो अर्ज़ु इहो आहे, महिरबानी करे हिन रोड खे ठाहियो वञे। जीअं त असां सिंध टीवी जा तमामु मशकूर आहियूं जेको पब्लिक मसइलनि ते हर पल हर टाइम हर महिल असां सां गॾु आहे ऐं जेके बि मसाला पब्लिक जा थियनि था उन्हनि में ही असांजा प्रोग्राम लाइव अचनि था जेके हुकूमत ताईं पहुचनि था ऐं उनखे हुकूमत सिंध हुकूमत हल करण लाइ पंहिंजा वसाइल इस्तेमालु करे थी। जीअं त गुज़िरियल जेको बांधी टाउन जो चेयरमैन हो रईस मुज़फ़र हुसैन जमाली, जंहिंजे दौर में बांधी जे लाइ फिल्टर प्लान लॻो जेको तमामु काराइतो बांधी वारनि लाइ साबित थियो। बांधी जे जेके बि असीं बाशिंदा आहियूं, छो त इन खां अॻु में मुल्ह सां पाणी भराए वेंदो या त रेड़नि ते ड्रम भरे उहे पैसनि सां माण्हू पाणी इस्तेमालु कंदा यूज़ कंदा। छो जो हिन टाइम जेका आलमी रिपोर्ट या मेडिकल रिपोर्टूं आयूं आहिनि त सिंध जो पाणी मुकमल तौर ते ज़हरीलो थी चुको आहे, जंहिं मां कारी साई ऐं ॿिया केतिरा ई मर्ज़ ऐं जेके बीमारियूं आहिनि उहे अची चुकियूं आहिनि ऐं माण्हुनि खे उन्हनि मां तमामु शदीद नुक़सानु पहुचे पियो। ऐं ख़ुशूसी तौर ते जेको मज़दूर तबिको आहे या लेबर तबिको आहे, ग़रीब तबिको, उहो मुल्ह सां पाणी नथो भराए सघे। ऐं हिन जेका फिल्टर प्लान लॻो उन में 3-4 साल तमामु बांधी शहरनि खे तमामु हिकिड़ो जीअं हिकिड़ो अनमोल तोहफ़ो थींदो आहे उहो मिलियो हो, जेको हींअर हिन टाइम मुकमिल तौर ते नाकारा थी चुको आहे। ऐं उन जूं जेके टूटियूं आहिनि या जेके लाइनूं आहिनि पाइप लाइनूं उहे बि हींअर टुटी चुकियूं आहिनि। उन लाइ को बि उनजो तदारक नथो थिए। जीअं त शहरनि में तव्हां ॿिए हंधि ॾिसो, हर शहर में टाउन दौड़ में ॾिसो, उते जेके ही फिल्टर प्लांट आहिनि उहे तमामु सुठे नमूने हली रहिया आहिनि। उन मां जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि या मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि उन पूरी लाभ हासिलु कनि पिया। ऐं जीअं त असांजे शहर बांधी में इन फिल्टर प्लांट ते को बि तवजो ऐं ध्यानु हिन टाइम ताईं न ॾिनो वियो आहे। जीअं ई रईस मुज़फ़र हुसैन खां पोइ जेका ॿियो चेयरमैन आयो आहे हिन जाइ ते अॼु असांजी, बहरहाल को बि इन मसइले ते तवजो ॾिनो आहे। असां ज़िले हुकूमत खां, ज़िले चेयरमैन खां या सिंध हुकूमत खे इहो गुज़ारिश कंदासीं त ख़ुशूसी तौर ते बांधी में तवजो ॾिनो वञे ऐं इन फिल्टर प्लांट खे जेका बि उनजी मरमत वग़ैरह आहे या जेको बि उन में ख़र्च ख़राजात आहे उहो उन ते चाचा हाजी अली सन खे अर्ज़ु कयूं था ऐं ज़िले नवाबशाह जे सदर खे PPJ खे त बांधी टाउन जे हिन मसइले ते फिल्टर प्लांट ते अहिड़ो तवजो ॾिनो जेको जल्द अज़ जल्द हिन हफ़्ते जे अंदरि कमु थी वञे, जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न पहुचे। ऐं हिकिड़ो हींअर त शदीद गर्मी जे करे पाणी जो इस्तेमालु जेको ज़्यादा थिए पियो ऐं उहो जेको पाणी जेको जर जो पाणी आहे उहो कंहिं बि तरह सां मेडिकल लिहाज़ सां सही न आहे। ऐं उन लाइ असां गुज़ारिश कंदासीं जेका मौजूदा चेयरमैन आहिनि उनखे बि चवंदासूं या असां जेको आहे ज़िले सदर खे बि अर्ज़ु कंदासीं त बांधी टाउन ते तवजो ॾिनो वञे
उन खां अलावा जेको आहे बांदी जी आवाम जो काफ़ी मसइला आहिनि जेके हल न पिया थियनि, जीअं गटर लाइनूं या उन्हनि जा CC आहिनि रोड, उहे अहिड़ी हालत में वेठा आहिनि, अहिड़े कंडीशन में वेठा आहिनि जो तव्हां ज़िले सदर जी पाण घुमे उन कालूननि खे त उहे जीअं किथे गंद ऐं किचिरो उछलाईंदो कालून उन बराबरि जे हिसे में, माना उते सिर्फ़ु गंद ऐं किचिरो लभंदो, माण्हू नंढड़ा ॿार तव्हांखे न लभंदा, जे लभंदा त घरनि में आहिनि मौजूदु, ऐं विबाई बीमारियूं उन्हनि में तमामु घणियूं वचिड़ी चुकियूं आहिनि, इस्पतालुनि में दवाऊं अणलभ थी चुकियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेको बांदी खां रोड वञे थो माखंड काज़ी मोहम्मद बख्श रोड, उनखे तक़रीबन ठहे मुंहिंजो अंदाज़ो आहे त 20 खां 25 साल थी चुका आहिनि, मुकमिल तौर ते तबाह थी वियो आहे। आला हिकामनि खां असां अपील था कयूं, सिंध हुकूमत खां, सिंध जे वज़ीर आला खां, ऐं ज़िले सदर सालिम ज़रदारी साहिब खां, ऐं ज़िले जे नाइब सदर परवेज़ अहमद ॾाहिरी, उन्हनि खे इहा गुज़ारिश था कयूं त इन रोड ते काफ़ी हादसा थियनि पिया ऐं को बीमारी आहे, डिलीवरी आहे, उहो कंहिं बि सूरत हाल में तकिड़ो इस्पताल में न पहुची थो सघे। उनजो जेका डिलीवरी आहे औरतुनि जी, उहा उन रोड जे झाकनि में थी वञे, पोइ उहे ॿार ज़ाया थी था वञनि, या औरतुनि पंहिंजे जेको आहे जाननि तां हथ खणी थी वञनि, या जेके बीमार आहिनि, दिलि जा मरीज़ पेशेंट आहिनि, काफ़ी अहिड़ा मरीज़ आहिनि जेके एक्सीडेंट थियनि था, जिन जंघूं भॼनि थियूं, ॿाहूं भॼनि थियूं, उहे इन लेट जे करे उन इस्पतालुनि ताईं डॉक्टरनि ताईं नथा पहुची सघनि। हिन रोड लाइ ख़ुदा तव्हां सिंध हुकूमत जेका बि हिन सां लाॻापियल इदारा आहिनि, उहे हिन रोड ते तवजो ॾियनि, जीअं इंसाननि जी भलाई जे लाइ ऐं बहबूदी लाइ जेको कमु थी सघे। ऐं सिंध TV ख़ुशूसी तौर ते जेको तवजो ॾिए थी पंहिंजे पूरी सिंध जे इलाइक़नि में, ख़ुशूसी तौर असांजा जेके बि हिते नुमाइंदा ॿिया आहिनि, या इम्तियाज़ जमाली साहिबु आहे, उहो हिननि ही मसइला जेके बि आहिनि, जेके असांजे माना ज़िंदगी सां तालुक़ु रखनि था, ख़ुशूसी तौर ते उन ते तवजो ॾियनि था। सिंध TV वारनि जी महिरबानी। बांदी खां रोड वञे थो जेको काज़ी मोहम्मद बख्श पारे खां लैक रोड हुयो, लैक रोड ताईं पे जेको आहे 3 चकर टुकड़ा ठहिया, पर पुछड़ीअ ताईं पुॼी न सघियो सनसावड़ी ताईं। आख़िर में पबजे ताईं हिननि माप कई डबल रोड जी। काज़ी अहमद दौलतपुर मोरो बांदी इन जो संट मिले थो अची, पर हिन जी पुछड़ी न थी सघी। अॼु हिन रोड जी बस ज़बून हालत अहिड़ी आहे जो का सवारी कान्हे, मंझंदि को पैदल निकिरे थो ग़रीब त को रक्शो बि कोन थो मिलेसि। आख़िर हिन रोड ॾोह कहिड़ो कयो, जीअं 50 ॻोठनि जी आबादी आहे, हिकु घर न आहे, 5 घर न आहिनि, 50 ॻोठ था लॻनि। काशकेली, ॾाहिरी, जमाली, लाशारी, हर माण्हू जो हिन रस्ते सां जेको आहे आबादी आहे। हिन एतिरी आबादी हूंदे बि हिन रोड ॾोह कहिड़ो कयो आहे। हींअर जेको 2 साल थिया आहिनि, भितियुनि ते अखर लिखी विया आहिनि, माप लॻी पिया, ॾिसो त ही लिखिया पिया आहिनि, वणनि ते लिखिया पिया आहिनि। 2 सालनि में को सिर हिन ते का बजरी लथी आहे, को पथर लथो आहे। बराए महिरबानी हिनखे चओ त कंहिंजे घर वांगुरु असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट खे, वफ़ाक़ खे, त हिन रोड खे जॾहिं वफ़ाक़ खां वठी रोड जी मंज़ूर आहे त पुछड़ीअ ताईं रोड छो नथो पहुचे, रोड छो नथो ई ठहे, वजह छा आहे? मरीज़ अचे थो अज़ाब में आहे, बारिश वसे थी त घरनि मां निकिरी हिन रोड ते पुॼण खां बाद में को गाॾी पंचर थी पई त हींअर अहिड़ी सुञ थी वई आहे जेको पंचर वारो कोन थो वेहे, रोड ई न आहे, का सवारी नथी मिले। मुतालबो इहो आहे त असांखे जल्द में जल्द ही रोड बांदी खां वठी आमूरी शाह मोरी ते बोर्ड लॻल आहे, गोरचाणी पैप ते बोर्ड हणी विया आहिनि, अॼु ॾींहं ताईं 3 साल गुज़री विया आहिनि त ट्रक न थी आहे मंज़ूर। ही डबल रोड पबजा सिंह ताईं आहे, चंदा सिंह ऐं पबजो आकलानी मोड़ एॾे ताईं त छॾ, पर कंहिंजे घर जेको आहे सो गोरचाणी पेट्रोल पंप ते नथो ठही सघे। असांजो मुतालबो इहो आहे जल्द में जल्द असांखे रोड खपे। अर्ज़ु आहे असांजो त ही रोड असांजो आहे जेके टुटल जो आहे, न रोड ते पथर थो अचे, न छा न छो, असांजा लाइ निकिरी विया। माण्हू बीमार आहे त बि असांजे लाइ वयल आहे, छा कयूं, का शइ कोन्हे। बाक़ी कागज़नि में ॿुधूं था अॻिते त रोड क्लियर आहे। बाक़ी जेको असांजी इहा हालत आहे जो असां को मरीज़ नथा खणी टाइम सां पहुचाए सघूं, असां सां अहिड़ी हालत लॻी। महिरबानी करे असांखे पंहिंजे रोड जे लाइ जेको हिनखे 2-3 साल थी विया, तक़रीबन 4-5 साल थी विया। ईअं सम्झी त काज़ी अहमद ते रोड वञे थो, ऐं पूरे रोड सां हली तव्हां ॾिसंदव त इहा ई हालत। हिन सां शहर इलाही गॾियल आहिनि, काज़ी अहमद शहर गॾियल आहे, ॿिया बि के स्टाफ वॾा नंढा आहिनि, उहे बि हिन सां गॾु आहिनि। तक़रीबन हिन जो जेको अचण वञण गाॾियुनि जो या माण्हुनि जो अचण वञण तमामु सुठे नमूने सां आहे, पर रोड न आहे। रोड जे करे ॾाढा तंग आहियूं।
महिरबानी करे असांखे हीअ रोड जेको आहे ही असां जेको जा रोड ते बीठा आहियूं हिन रोड खे तकरीबन शहर रही जमाली ठहिरायो उन खां पोइ मरमत न थी आहे ऐं हिन जे लाइ मां 10 चकर ऑफिसरनि सां मिली चुको आहियां ऐं हद जा जेके पीपल्स पार्टी जा उहिदेदार आहिनि उन्हनि सां मिली चुको आहियां। हुननि मूंखे इहो चवंदा रहिया त पोइ हिन महीने में तव्हां चओ था शहर तबाह वई ॻोठ आहिनि तकरीबन हिते 200 ॻोठ आहे। यारमन जमाली आहे, आचर खान आहे, पीरी खान जमाली आहे, अॻिते ते पंहिंजा भूराणी आहिनि, बुर्रा आहिनि, इन खां अॻिते तव्हां ॾिसो त पंहिंजो खानमो जमाली आहे तकरीबन 50-60 ॻोठ लाशारनि जा आहिनि। इन खां अॻिते तव्हां हलंदो त बब्बर आहिनि ऐं सेमू जा ॾाहरी आहिनि। सन बि हिकिड़ो सम्झो शहर आहे, सन ताणी वञो, सन बि तव्हां सम्झो त सन जी आबादी तकरीबन जेको आहे 4000 घर ते आहे। मां पंहिंजे पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि खे ऐं गवर्नमेंट खे ज़ियाल हुसैन लंजार खे मोहतरम फरियाल तारपुर खे इहा अपील कंदुसि त हिन रोड ते तवजो ॾिनो वञे ऐं ही अॻे महीने ताईं रोड असांखे मुकमल करे ॾियनि। बहितरी उन में आहे, अवाम खे वॾी तकलीफ़ आहे ऐं हल्को कंहिंजो आहे असम्बली ज़रदारी जो आहे, अदी हज़रा जो आहे। उन हल्के में बि जेकर रोड न ठहंदा त अवाम ज़रूरु बाग़ी थी रहे। हिनखे तकरीबन मां सम्झां थो 15 साल थी विया हूंदा, अञा मथे 15-20 साल थी विया मरमत न थी आहे। बराबरि चवनि था महीने खां पोइ मां हाणे हींअर बि ॿुधूं था त आयो अख़बार में या कंहिं तरीक़े सां आयो आहे त भई जून खां कमु शुरू थींदो। मूंखे जून जुलाई खां शुरू थींदो पर मां सम्झां थो असुलो घटि आहे, जंहिंजे करे असां ते महिरबानी कनि। ही रोड ज़रूरी आहे, अवाम जी सहूलियत आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो अवाम लाइ माना सभु ॻाल्हि कई आहे। असांजी पार्टी पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। ही को ईअं पार्टी कान्हे जो वॾेरनि जी आहे जागीरदार जी पार्टी न आहे, ही अवामी पार्टी आहे, हारी मज़दूर जी पार्टी आहे ऐं हिन में जेकर अहिड़ो कुझु कयो थो वञे उहा ॻाल्हि सुठी न आहे। हिन वक़्तु असांजो जाम साहब शहर बुनियादी हर मसइले खां तमामु मसइलनि में फाथल आहे। जीअं त सिहत ख़ासि तौरु इस्पताल जो मतिलबु तक़रीबन दवाऊं वग़ैरह मरीज़नि खे ग़रीब अवाम जेकॾहिं वञे थी त मतिलबु उनखे दवाऊं नथी मिलनि। उन खां पोइ सफ़ाई सुथराई शहर जो बुरो हाल आहे। मुंहिंजे क्लिनिक जे साम्हूं तव्हां हींअर हिन वक़्तु ॾिसी सघो था, ही 2-3 महीने खां ही गंद किचिरा पिया आहिनि। तव्हां हुन महिल कैमरा अगरि घुमाईंदव त साम्हूं तव्हांखे ॾिसण में अची वेंदा। ऐं हुन सां गॾोगॾु पाणी जो तमामु मतिलबु तकलीफ़ आहे, ख़ासि तौरु पाणी वाटर सप्लाई जो बि न टाइम सां थो अचे ऐं साफ़ु पाणी जो त बिल्कुलु असां वटि तमामु तकलीफ़ आहे। इन सां गॾोगॾु असांखे तालीम जी वधि में वधि तकलीफ़ आहे। असांजो हायर सेकेंडरी स्कूल जेको तक़रीबन 2013 में हायर सेकेंडरी स्कूल थियो आहे, हिन वक़्तु ताईं असां वटि क्लास नथी हले ऐं ग़रीब जो ॿारु जेको आहे सिर्फ़ु मैट्रिक पास करे उन खां पोइ 11हों 12हों अलाह जे आसिरे हूंदो आहे ऐं हू मतिलबु को भॼंदो आहे को हल्की फुल्की नौकिरी लाइ प्राइवेट तौरु या सिक्योरिटी गार्ड या वग़ैरह, त हू अॻिते तालीम जारी न करे सघंदो। उन जी वजह इहा आहे त हिते असां जाम साहब में का बि मतिलबु तालीमी सहूलियत 11-12 जी न आहे। हायर सेकेंडरी स्कूल खे असांखे क्लासूं मतिलबु हलरायूं ॾिनियूं वञनि, जीअं त हींअर त मोकिलनि खां पोइ असांजे हायर सेकेंडरी स्कूल खे मतिलबु क्लासुनि खे हलरायो वञे। ऐं उन सां गॾोगॾु मुक़ाम में पाणी जो आहे मसइलो आहे, तक़रीबन सिम कलर एतिरो वधी वियो आहे जो 2 फुटनि ते पाणी निकिरियो थो अचे। तक़रीबन इहा मतिलबु असां हाईलाइट 5-6 साल खां कंदा पिया अचूं पर मतिलबु कॾहिं बि असांजे आवाज़ खे मतिलबु अॻियां इक़्तिदार ताईं शायदि न पहुचायो वियो आहे या इक़्तिदार वारा अखियूं बंदि कयो वेठा आहिनि। असांजो हितां जे अदी अज़रा खे अदी फरियाल खे अर्ज़ु आहे त असांजे ख़ासि तौरु ट्यूबवेल हलराए वञनि, जेके मतिलबु असांजी सिम निकासी हितां जेके हिन मक़ाम आहे क़ब्रिस्ताननि में पाणी सिम आहे उहो साफ़ु थी वञे। मां इन मसइलनि खे उजागर करण लाइ असांखे पंहिंजो टाइम ॾिनो आहे आया आहियो। मसइलो त कैमरा जे अखि में सभिनि खे पहिरीं त गंद किचिरे जो ॾिसण में पियो अचे। दोस्तो गवर्नमेंट इहो ऐलान कंदी आहे, बारहा ऐलान कंदी आहे त मंज़ूर थींदा आहिनि लोकल बोर्ड वारनि वटि अमूमी तौर त ईद उज़हा खां बाद जेका फुज़लात थींदी आहे खल चमिड़ो या उजड़ी वग़ैरह उहे जेके आहिनि से ठिकाणे लॻाया वेंदा आहिनि। पर तव्हां ख़ुदि ॾिसो पिया त हुननि किथां खयां आहिनि, कंहिंजे दरवाज़नि तां जेकॾहिं हुनजा खयां अथनि त हीअ पुराणी शाही बाज़ार आहे, हिन भरिसां पब्लिक केजी स्कूल आहे ऐं विच में चौधारी घर आहिनि ऐं तक़रीबन हिकु मुनी मार्केट बि हिते आहे दर्जन जी। उते अची हिननि किन किचिरा छॾिया आहिनि, फुज़लात छॾिया आहिनि। असांखे सभ खां अफ़सोस सां बि इहो चवणो थो पवे त इन लखा रुपया करोड़ा रुपया मंज़ूर हूंदे दवाउनि जो हूंदे जेको आहे सो हालत शहर जे सफ़ाई जी आहे। भई म्यूनिसिपालिटी जेकॾहिं नयूं तरक़ियाती रिथाऊं असांखे जेकॾहिं टाउन नथी ॾेई सघे त ख़ुदारा जेको तसलसुल हले थो उनखे सफ़ाई सैनिटरीअ जो उनखे त हलाए। नंबर ॿियो त हीअं जंहिं बाज़ार में असीं बीठा आहियूं कमेटी ऐं बुनियादी मसइलनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते जाम साहब टाउन कमेटीअ में नाले मात्र हेतिरी सारी बजट अचे थी ऐं
को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे। ऐं हिते जा चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर मथे ॿुधाइनि था कागज़नि में त हीउ को बि कमु न आहे। असांजे महला मंगी महला में वाटर सप्लाई जेको तमामु बरसाति में सफ़ा उथली थो पवे, उनजे उहो उथली पाणी 4-5 फुट असांजे महले में बीह थो वञे। रस्तो कचो आहे ऐं असांखे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। ऐं उत्तर साइड में सोलंगी महल आहे, उते बि रोड को बि कोन्हे का, कचियूं रस्तियूं आहिनि मींहं उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं मुक़ाम आहे जेको उन में पाणी बीह थो वञे, उते ट्यूबवेल आहिनि उहे हलनि कोन था। उते न को मुलाज़िम आहिनि न को ट्यूबवेल हलनि त सैलाब ख़तमु थिए न 3-4 फुट क़ब्रिस्तान खोटिजे थो त पाणी निकिरी थो पए, हुते क़बर खणनि था त पाणी निकिरी थो पए। ऐं असांजो चवण जो मक़सदु हेतिरी सारी बजट टाउन ऑफिसर ऐं टाउन चेयरमैन मिली भगत करे कागज़नि में ॾेखारींदा त असां कमु कयो आहे, कमु को बि कोन्हे को, ही खाई वञनि था। असां हिननि खां पुछाणूं कयूं था त तव्हां किथे हेॾी सारी बजट आहे जेका टाउन कमेटी जाम साहब जी, तव्हां किथे इस्तेमालु कई आहे? को रस्तो ठारायो आहे, को गटर नालो ठारायो आहे? को बि न। हीअ सॼी शइ पाण में मिली भगत करे खाई वञनि था। हींअर चवनि था असां तलाउ ठारायूं था, दीवारूं ॾियारियूं था, इहे रुॻो कागज़नि में ॾेखारींदा। ऐं ॿियो हीउ हेतिरो सारो कमु रहियो पिया, वाटर सप्लाई को माना जिथे भॻो टुटो उनजा जनरेटर ख़राबु लॻा पिया आहिनि, उहे कोन्हनि के सही हलनि ई कोन था। ऐं रस्ता ई कोन्हनि के, असांजे मंगी महला में रस्तो ई कोन्हे को, मिटी आहे कची, जेको 4-5 फुट पाणी गटर उथली थो पए। असां लताड़े निकिरूं था, होॾां शेख महल आहे उते पाणी बीह थो वञे। असां वटि का लाइब्रेरी बि कोन्हे का सुठी, उन ते बि कब्ज़ा आहिनि। ऐं मुसाफ़िर खाना ज़ईफ़ थी विया आहिनि, उनजी मरमत कान्हे का। हिकिड़ा कब्ज़े में आहिनि, हिकिड़नि जी मरमत ई कोन्हे का, ठहियल कोन्हनि का, उहो मथां उन जूं छितूं टुटी पियूं आहिनि। हीअ चवनि था कमु बजट वञे किथां थी आख़िर? असां इहो चेयरमैन खां ऐं टाउन ऑफिसर खां पुछूं था जाम साहब टाउन कमेटीअ जी बजट तव्हां किथे था इस्तेमालु कयो? रोड रस्ता असांखे ॾेखारीनि न, हीअ रुॻो कागज़नि में खाई पी ऐं मथे मोकिले छॾींदा त को बि कोन्हे को। मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां त ख़ुदारा हिते टाउन कमेटी जाम साहब जो जेको चेयरमैन आहे ऐं टाउन ऑफिसर आहे, इन्हनि ते नज़र रखनि ऐं असांखे बुनियादी मसइला जेके आहिनि असांजा ॿुधा वञनि ऐं उन्हनि ते अमल कयो वञे। जेके बि शहर में असांजा मुतालबा आहिनि असीं कयूं था। जेके कमकारियूं आहिनि पाण ॾिसनि अची, असांजे रस्ता ई कोन्हनि के, गटर सिस्टम ई कोन्हे को सुठो, नंढा गटर आहिनि उथली था पवनि, उन्हनि जी घाटी कोन्हे का, अची पाण अची ॾिसनि। ॻाल्हि इहा आहे जो जाम साहब जेको करप्शन जे वटि चढ़ियल आहे। हितां जा चेयरमैन काउंसलर जेके आहिनि, जेका 30-35 लख बजट अचे थी, उनजे भेट में कमु सफ़ा ज़ीरो आहे। कागज़नि में त कमु थियल आहे, पर शहर में जेका शहर जी हालत आहे बिल्कुलु नाकारा हालत आहे। कब्रिस्तान ॾिसो, उते ट्यूबवेल कोन था हलनि, सिम पाणी लॻो पियो आहे। जेके लाश दफ़नाइण अचनि पिया, बसि 2 फुट खॾो खणनि था, ज़मीन क़बर खोटींदा ऐं उते पाणी अची थो वञे। ऐं शहर ॾिसो तव्हां गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, गटर नाला खुलिया पिया आहिनि, का सफ़ाई सुथराई न आहे। टाउन इंतिज़ामिया जेका बजट हड़प करे पई, उन ख़िलाफ़ जेको शहरी माण्हू एक्शन खणनि पिया। ऐं ॾिसो ॿिया जेके सरकारी अस्पताल आहे, उन में बि माना जो ट्रीटमेंट सुठे नमूने सां कोन पई थिए। ॿिया स्कूल जेके आहिनि उन्हनि में बि जेके पाणी जूं सहूलियतूं न आहिनि। ऐं जेके हींअर जेका अहिड़ी तमामु शदीद गर्मी आहे, उन शदीद गर्मीअ में टाउन इंतिज़ामिया अञा ताईं को बि माना दरगाह सखी जाम दातार ते जे अक़ीदतमंदनि लाइ या हिन जे पांधीअड़नि लाइ या शहरनि लाइ को थधे पाणी अञा ताईं को बंदोबस्तु न आहे कयो। जंहिं हूंदे तक़रीबन 30-35 लख बजट हूंदे ही पाणीअ जो बंदोबस्तु नथा करे सघनि। ही मुकमल तौर ते नाकारा थी चुका आहिनि। ऐं असां मुतालबो था कयूं त फ़ौरन इन शइ ते कंट्रोल करे जाम साहब में सफ़ाई सुथराई जो जेको माहौल आहे उहो बहितर कयो वञे। कब्रिस्तान जी जेका चौधरी आहे उनखे मुकमल तौर ते यकीनी बणायो वञे। गटर नाला जेके खुलिया पिया आहिनि उन्हनि खे साफ़ु सुथरो करे उन्हनि जा ढक ॾिना वञनि। ऐं ॿियो जेको शहर जेको गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि उनखे साफ़ु सुथरो कयो वञे। मसइलो इहो आहे त शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि में साफ़ु सफ़ाई जो जेको आहे न सभ खां जंहिंखे अवलीन तरजीह ॾिजे उहो बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। मुंहिंजे तव्हां बैकग्राउंड में ॾिसी सघो था त किचिरे जा ढिग लॻल आहिनि। ईअं शहर जी हर घटी गलीअ में वेंदो त उते किचिरो तव्हांखे किचिरो ई किचिरो मिलंदो। त शहर जी बजट मंथली जेको आहे न 35 लख रुपया अचे थी, इहा ख़बर न आहे त किथे ख़र्चु थिए थी, केॾांहुं पई वञे, को बि जेको आहे चेक एंड बैलेंस आहे कोन।
ऐं उन सां गॾोगॾु स्ट्रीट लाइटूं जेके शहर में लॻल आहिनि उहे बिल्कुलु नाकारा आहिनि ऐं चोरियूं या जेके बि मामला मसइला थींदा आहिनि इन शइ जे करे ई थींदा आहिनि त स्ट्रीट लाइटूं वग़ैरह जेसिताईं न हूंदियूं नाकारा हूंदियूं त चोरनि खे ऐं ॾोयारी क़िस्म जे माण्हुनि खे मौक़ो मिलंदो त उहे शहर में पुरअमन माहौल में अची जेको आहे खलल पैदा कनि उहे शयूं नाकारा न असीं इहो चाहियूं था त स्ट्रीट लाइटुनि खे जेको आहे बहाल कयो वञे ड्रेनेज सिस्टम जेको आहे शहर जो बहाल कयो वञे गंद किचिरो जेको आहे उहो खयो वञे ऐं शहर में वॾे में वॾो मसइलो जेको आहे पाणी जो आहे हिते 8-8 ॾींहं जेको आहे घरनि में पाणी नथो अचे ऐं वाटर सप्लाई जे तरफ़ां जेको टैंकर आहे उहो बि ख़बर न आहे त किथे गुम आहे टैंकर बि जेको आहे हिते मौजूदु न आहे शहर जा माण्हू एतिरो मजबूर थियनि था जो 100-150 रुपया भरे गॾे गाॾे वारनि खे फटे वारनि खे ॾेई जेको आहे टैंकर कैन पाणी जी भराइनि था असां चवंदा त शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो वञे इहे सभ खां अहम जेके शयूं आहिनि उन ते असां जेको आहे ॻाल्हि ॿोल करणु चाहियूं था त मिसाल जेको ड्रेनेज सिस्टम उहो त इंतिहाई आम आहे उन सां गॾोगॾु साफ़ सफ़ाई जो माहौल आहे पाणीअ जो मसइलो आहे स्ट्रीट लाइटुनि जो मसइलो आहे इहे सभु शयूं नाकारा पियल आहिनि शहर में तव्हां विज़िट कंदव त हर घिटी गलीअ में शहर जे हर कॉलोनियुनि में किचिरो ई किचिरो तव्हांखे मिलंदो हुओ त सॼी सिंध जो अलाह हाफ़िज़ आहे पर माना उन सां गॾु जेको असांजी जेका सिटी आहे जाम साहब उन जा बि हाल सफ़ा हीणा लॻा पिया आहिनि असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे हिननि अमलदारनि खे चेयरमैन साहब खे ऐं उन सां गॾु जेके वाबस्ता ॿिया अमलदार आहिनि इहा रिक्वेस्ट था उन्हनि खे कयूं त शहर जो माहौल जेको आहे बहितर कयो वञे गंद किचिरो खणायो वञे ऐं ड्रेनेज जो सिस्टम बहितर बणायो वञे पाणी वाटर सप्लाई जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर कयो वञे ऐं असांजो अर्ज़ु आहे असांजी नंढड़ी मलक कॉलोनी आहे पाड़ो आहे असांजो नंढड़ो हिन जे अंदरि अची ॾिसो नालियूं नंढियूं नालियूं थियूं आहिनि न सफ़ाई थी थिए न सुथराई थी थिए जे चऊं था उहे अची था वञनि त हू उबतो था ॻाल्हाइनि गली ॾिसो असांजी केॾी सोढ़ियूं थी वियूं आहिनि जे सुभाणे अलाह न करे जो कंहिंजो बि लाश छा थिए त लाश कीअं निकिरे न एम्बुलेंस अचण जो रस्तो न गाॾी अचण जो रस्तो मोटरसाइकिल ताईं बि हिन गली में हिन पाड़े में तंगी आहे वॾी ऐं रोड हेठि थी विया आहिनि नालियूं हेठि थी आहिनि घर मथे आहिनि सॼो पाणी घरनि में थो वञे जे हुननि खे चऊं था भाई नालियुनि खे खोटियो त उबतो जवाबदारी त असांखे ऑर्डर न आहे असां मथां पना खणंदासूं सफ़ाई न कंदासूं किन घणो लॻो पियो आहे वॾी गंदगी आहे ॿार बीमार पिया थियनि ॿारनि जो मसइलो लॻो पियो आहे रोड रस्तो ख़राबु लॻो पियो आहे को बि असांजो मालिक न आहे हिन शइ जो असांजी महिरबानी करे असांजी अपील इहा आहे त हिन जाम साहब शहर में मलक कॉलोनी हिन खे ॾिसो वञे रोड रस्तनि खे ॾिसो वञे धिकियूं ठहियूं आहिनि जंहिंखे चऊं था त गर्मा गर्मी थी वञे माना मालिकी न आहे त गर्मा गर्मी थी थिए जी नाज़रीन ही तव्हां जाम साहब टाउन कमेटी ऐं बांदी टाउन कमेटीअ जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त बांदी टाउन कमेटीअ में जेको फिल्टर प्लान लॻो आहे या उते तरक़ियाती कम आहिनि उन जे हवाले सां माण्हू दावूं कंदे नज़र अचनि था जॾहिं त बांदीअ खां जेको मोरो तरफ़ रोड वञे थो उहो खंडरा जो ॾेख ॾेई रहियो आहे उते जा माण्हू परेशान आहिनि लेकिन हुकूमत कंहिं बि क़िस्म जो को तहरीक वठण लाइ तयारु न अहिड़ी तरह जाम साहब टाउन कमेटी बि मसइलनि जे वर चढ़ियल आहे उते पीअण जो पाणी हुजे तरक़ियाती कम हुजनि या ॿियूं शयूं हुजनि उन्हनि जा माण्हू दावूं कंदे नज़र अचनि था जॾहिं त इंतिज़ामिया जो सिर्फ़ु इहो चवणु आहे त असां वसार पंहिंजा तरक़ियाती कम कयूं पिया ऐं माण्हुनि जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे पूरियूं कयूं पिया अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि इजाज़त अलाह निगहबान।